शदाद कोट पुलिस की नाजायज़ियों की हद हो गई। मुसलसल बिरोई बरादरी के मर्द और ख़वातीन का पुलिस की नाजायज़ियों के खिलाफ एहतजाजी मुजाहरा। कोटमुड़ी चौक पर एहतजाजी मुजाहरा करते हुए मुजाहरीन ने कहा कि असल कातिल और असल मुजरिम को गिरफ्तार करने के बजाय हम मजलूम बेबसों के घरों में रात के वक्त घुसकर नाजायज़ गिरफ्तारियाँ करना किस कानून में लिखा है। हकी ॾोहारी आहे उनखे भले गिरफ़्तार कनि। असांजे शदाद कोट मां 50 खां वठी 60 ताईं न्याणियूं ऐं मर्द नाजाइज़ गिरफ़्तार करे SHO लिकाया आहिनि। उन्हनि खे 8 ॼाड़ा गुज़री विया आहिनि, अञा ताईं उन ज़ाहिर न कया आहिनि। न वरी SHO थाणे ते वञूं था अची असां वटि न आहिनि। कंबर वञो, कंबर वारा चवनि था त जिथे ॾोह थियो आहे उन SHO वटि माण्हू लिकाया आहिनि, उन खां वठो। 8 ॼाड़नि में असांखे न माण्हू मिलाया अथई, न उन्हनि जी मुलाक़ात थी आहे, न ख़बर न आहे उन्हनि खे मारे छॾियो अथई, ख़बर न आहे बीमारी जी हालत में आहिनि। मुंहिंजो 4 बार खणी विया पुट, हिकिड़ो जो बि ज़ाहिरी न आहे असां वटि। मूंखे राति जो 2 जो टाइम थियो, असांजो मतो किरियो। असांखे न जन न कन, असांखे ख़बर बि कोन्हे। नागर्दी तो करे रात जो टाइम अचे तो असांजा 4 माण्हू खणी वियो आहे। असांजो 3 आहिनि, हिकिड़ो असांजो लापतो। असां ग़रीब मिसकीन मज़ूर आहियूं। जेको दाड़ेल आहे, जेको गुंडा आहे, उन्ही खे तव्हां वठो न, असां ग़रीबनि खे छो वठंदा आहियो। उन्हनि खे ॾिठा बि पाण मोबाइल में भरियल बि आहिनि, उन्हनि खे लटा बि ॾियनि था। असांजो छो ग़रीबनि खे कसे वञनि था। असांखां हाणे पैसा था घुरनि, असां ग़रीब माण्हू, उन्हनि जा बच्चा बुख ते पिया आहिनि। असांखे का बि माण्हू न आहे वॾो असां जेका करे नादर ख़ान बि हुजे, मुज़फ़र भी हुजे, असां जेका उतन असां ग़रीब आहियूं, काॾे वञूं। असुल यतीस थी पियो आहे। ग़रीबनि खे यतीमनि खे खणी वञी कुटे थो, वञी लिकाए थो। तुंहिंजा तरह ॾोहारी आहिनि, तूं कोर्ट ते पेश करेनि। असां इहो अर्ज़ु कयूं था नवाब नादर ख़ान खे ग़रीबनि जे लाइ एक्शन करे। DIG IG SP खे अर्ज़ु था कयूं, ग़रीब यतीमनि खे छॾे, जेके ॾोहारी आहिनि भली उन्हनि खे गोली बख़्शाणे, उन्ही में असांजा वास्ता न आहिनि। जबकि वश न्यूज़ से बात करते हुए मुजाहिरीन का मजीद कहना था कि अगर हमारे गिरफ्तार लोग आज़ाद नहीं किए जाते तो हम एहतजाज का दायरा वसी पैमाने पर बढ़ा देंगे। याद रहे कि कुछ दिन कबल शहर के कुब्बो बस स्टैंड पर होने वाले मुबैना पुलिस मुकाबले में एक एहलकार की मौत वाक़ होने के बाद गिरफ्तारियों का सिलसिला जारी है और ताहाल 50 से ज़ायद मर्द और औरतें गिरफ्तार हो गई हैं, जिन्हें न कोर्ट में पेश किया जा रहा है और न रिहा किया जा रहा है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद।